इस्लामाबाद में हिकु भेरो ॿीहर अमन ॻाल्हियुनि जे सिलसिले में सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई आहे। रेड ज़ोन खे मुकमल सील करे, जॾहिं त अहम चौराहनि ऐं सरकारी इमारतुनि ॿाहिरां पुलिस ऐं रेंजर्स खे मुक़ररु करे छॾियो आहे, जिन में इस्लामाबाद जो सेरीना होटल पिणु शामिलु आहे। ट्रैफ़िक पुलिस मूजिबि कोराल खां ज़ीरो पॉइंट ताईं एक्सप्रेस वे हर क़िस्म जे ट्रैफ़िक लाइ बंदि रहंदी, जॾहिं त श्रीनगर हाईवे ते मुख़्तलिफ़ वक़्तनि में ट्रैफ़िक जी अचु-वञु आरज़ी तौरु मुअत्तल थी सघे थी। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त शहर में कंहिं बि तरफ़ खां ईंदड़ हेवी ट्रैफ़िक जी दाख़िला ते मुकमल पाबंदी लागू कई वई आहे। ट्रैफ़िक पुलिस हेवी ट्रांसपोर्ट मालिकनि खे हिदायत जारी कई आहे त इन्हनि ॾींहंनि में इस्लामाबाद वञण खां पासो कयो वञे, त जीअं कंहिं बि तकलीफ़ खां बची सघिजे। मुतबादिल रस्तनि बाबति जारी कयल प्लान मूजिबि G5, G6, G7, F6, F7 जा रहवासी रावलपिंडी अचण वञण लाइ मारगला रोड ज़रिए 9th एवेन्यू इस्तेमालु कनि। ॿिए पासे फैसल एवेन्यू खां ज़ीरो पॉइंट वेंदड़ ट्रैफ़िक खे बि 9th एवेन्यू ॾांहुं मोड़ियो वेंदो। ट्रैफ़िक पुलिस मूजिबि पार्क रोड खां क्लब रोड बंदि थियण जी सूरत में मुतबादिल रस्तो इस्तेमालु करण जी हिदायत कई वई आहे। शहरनि खे अपील कई आहे त हू ग़ैर ज़रूरी सफ़र खां पासो कनि ऐं जारी कयल ट्रैफ़िक प्लान ते अमल कनि, त जीअं ट्रैफ़िक जी रवानी बरक़रार रही सघे।